घरनि में नेम सां आरतियूं थींदियूं आहिनि, पूजा पाठ थींदो आहे, उन घर में कॾहिं बि बीमारी न ईंदी आहे। हिकु भगत हुयो जेको सिर्फ़ भगत कंदो हो, वञी करे अलॻि अलॻि जॻहियुनि ते प्रोग्राम्स कंदो हो। पोइ जॾहिं सत्संग पूरो थियो, वियो गुरूअ वटि, गुरूअ खां वञी पुछियईं, चईं मां त हेॾी भक्ति कंदो आहियां, भई अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञी करे मां भगत करे ईंदो आहियां, सत्संग करे ईंदो आहियां, पर मुंहिंजे घर में छो एतिरी वॾी पीड़ा आहे? त गुरू पुछणसि त कहिड़ी पीड़ा आहे? चईं पहिरियों त मुंहिंजी ज़ाल बीमार आहे ऐं असांजे घर में हिकु आत्मा वही घुमंदी आहे ऐं उहो कॾहिं कॾहिं उहा आत्मा मुंहिंजे ज़ाल जे शरीर में हली वेंदी आहे। पोइ मुंहिंजी ज़ाल जेका आहे उहो अलॻि बिहेवियर कंदी आहे, त असां सभई ॾाढो डिॼी वेंदा आहियूं, त असां ॾाढो परेशान लॻा पिया आहियूं तबियत मां ऐं ही सभु आत्माउनि मां। त असांखे कुझु दस ॿुधायो, त छा दस ॿुधाईंदा गुरू? छा दस ॿुधाईंदा? भई जाप करो। पुछनि था गुरू तव्हांजे घर में नेम सां काई ॻाल्हि थींदी आहे? भई नेम सां सुबुह जो उथण सां आरती थी, मदाह साहिब थी, या शाम जो नेम